सिंधु दरिया में कोटड़ी डाउन स्ट्रीम ॾांहुं पाणी अचण सां सुकियल किनारनि ते ज़िंदगीअ जूं रौनकूं बहाल थी वयूं आहिनि। पाणीअ जे चाढ़ सां न रुॻो माहौल में ताज़गी अची वई आहे, पर रहवासियुनि ऐं मल्हानि जे चहिरे ते बि मुर्खूं पखेड़जी वयूं आहिनि। डाउन स्ट्रीम में पाणी अचण सां पले समेत मच्छियुनि जो शिकार वधी वियो आहे, जंहिंसां मच्छी मार बिरादरी जे रोज़गार में नओं साह अची वियो आहे। मल्हानि जो चवणु आहे त डिघे अरसे ताईं पाणी घटि हुजण करे शिकार घटिजी वियो हो, पर पाणी वहिकरनि सां ॿीहर रोज़गार जूं राहूं खुली वयूं आहिनि। मौजूदु आहियां सिंधु दरिया जे अलमंदर कोटड़ी बेजार जे हिते इलाइक़े में। हिते तव्हां ॾिसी सघो था त 10 सालनि खां पोइ पाणी आयो आहे ऐं पाणी अचण खां पोइ मल्हानि जी ज़िंदगी में तमामु घणो फ़र्क़ु पियो आहे ऐं हिते मच्छी ऐं पलो वॾी तादाद में मारियो पियो वञे ऐं हीअ जेके आम शहरी आहिनि उहे बि वॾी तादाद में हिते घुमण फिरण लाइ अचनि पिया। उहे ॿिए ॾींहं खां सैर कनि था ऐं हिते जा अचो त हिननि सां ॻाल्हि ॿोल करियूं। रोज़गारीअ में पाण हिते पाणी जे झझो थो अचे त पोइ रोज़गारीअ में घटिताई थियो थी वञे ऐं धंधो असांजो इहो ई पले मच्छीअ जो आहे। असां इहे आयो आहे त माना रोज़ी रिज़्क में माना बरकत पई आहे ऐं ख़ुशि था थियूं। सही आहे, पाणीअ ते माना त सहारो आहे असांजो मच्छी पले जो। असां ख़ुशि गुज़ारे आहियूं त पंहिंजो माना रोज़ी असांजी थी वेंदी हली। शुक्र आहे अलाह जो, पाणी आयो आहे सिंधु में तमामु घणो, पलो बि आयो आहे जाम, समंदर मां आयो आहे पलो, पंहिंजो हिसाबु थियो आहे। मला सभु माना हींअर ख़ुशामदी लॻा पिया आहिनि पला मारनि पिया। हर ॿेड़ी वारे खे 6, 7, 8 पला लॻनि पिया। रोज़गार बि थियो आहे ज़बरदस्त, पाणी हले पियो। ईअं ई सिंधु वहंदो रहंदो, इनशाला ईअं ई पला खाईंदा रहंदासीं। हुन खां तक़रीबन 10 सालनि खां पोइ वरी सिंधु में पाणी आयो आहे। सिंधु दरिया शींहं दरिया आहे जेको जेके बि हुन ते रुकावटूं तोड़े ऐं पहुतो आहे ऐं असां सिंध जे माण्हुनि में ख़ुशहाली आहे ऐं असां तमामु ख़ुशि था थियूं। बशर्त इन त पाकिस्तान पीपल्स पार्टी वारा पंहिंजो हिकिड़ो रोल अदा करे ऐं थोरी पंध जेकॾहिं कट ॾिनऊं पोइ त इहे सिंधु रहंदो, पाणी असांखे नुक़सानु ॾींदो। अगरि जेकॾहिं कट न आयो ऐं सिंधु खे पंहिंजे सुकून सां वहणु ॾिनो वियो त उमेद इहा ई आहे त समुंड में पाणी छोड़ थींदो ऐं सिंध जो तमामु घणो फ़ाइदो थींदो। जी साईं, बिस्मिल्लाह आहे साईं। जीअं दरिया में पाणी आयो आहे तीअं रौनकूं अची वियूं आहिनि, ख़ासि करे मोहणनि जे लाइ, असां सभिनी जे लाइ ऐं पंहिंजो माशाल्लाह ही पलो सिंधी जी सुखड़ी आहे ऐं मीरपुर ख़ासि खां आयो आहियां, ख़ासि करे इनखे वठण जे लाइ। ऐं पले जी साल में हिकु सुखड़ी ही पाणी आयो आहे त इन करे वीचारो आयो आहे। माशाल्लाह महिमान तक़रीबन पाणी त 5-10 साल खां बिल्कुलु तव्हां सही था चओ, पाणी त मथे छॾियूं कोन पिए। बसि पोइ हाणे अलाह जी मथां घणी रहमत थी वई अथनि, पोइ बिस्मिल्लाह असां लाइ छॾियो अथनि त असांखे हिते वीचारा सभिनी दोस्तनि जी हिननि जी रोज़गार थी वियो ऐं असांजे लाइ बि सिंध वारनि जे लाइ सुखड़ी आहे। मुंहिंजे महिमाननि खे पाण पेश कयूं था, साल में असीं बि खाऊं था, महिमाननि खे खाराईंदासीं। जी मल्हानि शहरनि ऐं तफ़री कंदड़ जेके हिते सिंधु दरिया जे कप ते आया आहिनि उन्हनि जी ॻाल्हि ॿोल ॿुधीसीं। उन्हनि जो चवणु आहे त सिंधु सिर्फ़ु 2-3 महीना न पर सॼो साल ईअं वहंदो रहंदो त सिंध ख़ुशहाल थींदी ऐं जेके हिते जा माण्हू आहिनि उहे बि ख़ुशहाल थींदा ऐं ईअं ई सुठी ज़िंदगी बसर करे सघंदा। पाणी अचण सां असांजो शिकार बि वधी वियो आहे, पलो बि मरी रहियो आहे, गुज़र सफ़र बि आसानीअ सां थिए थो। कैमरा टीम सां गॾु अशोक रामाणी, कोशिश डिजिटल, हैदराबाद।